सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां हलंदड़ फाउंडेशन असिस्टेड स्कूल न्यू जर्नी पब्लिक सेकेंडरी स्कूल उमरकोट में इंग्लिश बी कॉम्पिटिशन जो प्रोग्राम मुनक़द। तफ़सील मूजिब उमरकोट सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां हलंदड़ फाउंडेशन असिस्टेड स्कूल न्यू जर्नी पब्लिक सेकेंडरी स्कूल उमरकोट में इंग्लिश बी कॉम्पिटिशन जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें सिंध एजुकेशन फाउंडेशन ज़िला उमरकोट की टीम मां परवेज़ इब्राहिम शिरकत कई। अमित कुमार, भरत बंसी, दास माली, राहुल वाघाणी ख़ुसूसी शिरकत कई। उन मौके ते नौजवान सहाफ़ी सूरज कुमार माली भी मौजूद हो। प्रोग्राम की सदारत स्कूल ऑनर साईं मोहन लाल माली कई। स्टेज ते हेड मास्टर लुकमान पल्ली, फरहान शाह, वकरम कागा, सरवण ओड, अजय कलाल, यार मोहम्मद, कंवर माली, संभोमल, अली हसन ऐं शकील अहमद मंगरियो समेत ॿिया माइट ऐं उस्ताद मौजूद हुआ। प्रोग्राम में 3 हिस्सनि में विरहायो वियो। पहिरें में 56 शागिर्दनि हिस्सो वरितो, जंहिंमां ॿिए स्टेप लाइ 48 शागिर्द सिलेक्ट थिया। ॿिए स्टेप खां पोइ टे ऐं आख़िरी स्टेप में 41 शागिर्दनि कामयाबी माणी। आख़िरी स्टेप में 41 शागिर्दनि मां 38 शागिर्दनि मुक़ाबले जे इख़्तिताम ताईं वॾी परसेंटेज ते कामयाबु थिया, जंहिंखां पोइ न्यू जर्नी पब्लिक सेकेंडरी स्कूल उमरकोट तरफ़ां कामयाबु थींदड़ 38 शागिर्दनि खे महारत जा सर्टिफिकेट, एवार्ड ऐं कैश इनाम ॾिना विया। उन मौके ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हेड मास्टर लुकमान पली चयो त सरगर्मियूं शागिर्दनि में तइलीमी सफ़र में वधण जो हौसलो बुलंद कनि थियूं। अहिड़ियूं सरगर्मियुनि जो हुजणु लाज़मी आहे। उन्हनि सरगर्मियुनि मां शागिर्द पंहिंजे पाण खे सुञाणे थो त हू केतिरी सिख्या हासिल करे चुको आहे, केतिरे क़दुरु उनखे अञा बि ज़रूरत आहे। शागिर्दनि खे सिर्फ़ु किताबनि ताईं महदूद न रखियो वञे। शागिर्दनि खां किताबनि खां ॿाहिरि जी दुनिया खां वाक़ुफ़ु करणु ज़रूरी आहे। उहे शागिर्द मुल्क जो रोशन मुस्तक़बिल आहिनि। शागिर्दनि खे सरगर्मियुनि मां वधीक सिख्या हासिल थिए थी। असांखे फ़ख़्रु आहे त उमरकोट में अहिड़ी सरगर्मी पहिरीं चकर थी आहे। इहा असांजी फाउंडेशन असिस्टेड स्कूल न्यू जर्नी पब्लिक सेकेंडरी स्कूल में थी, जंहिंमें वॾे तइदाद में शागिर्दनि हिस्सो वरितो। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविज़नल ब्यूरो चीफ।